दर ते विकामे वयासीं दिलबर जे दर ते कंदो कुर्ब पंहिंजो कान्हे अॼु घर ते विकामे वयासीं विकामे वयासीं विकामे अल्लाह विकामे विकामे वयासीं दिलबर जे दर ते कंदो कुर्ब पंहिंजो कान्हे अॼु घर ते। असांखे साईं नंढपण खां वठी करे शौक़ु हुयो। तक़रीबन असां 10-12 सालनि जा हुयासीं या 15 जा ई त असांखे असांजे वालिद साहिबु ॿकरियूं वठी ॾिनियूं। हुन सां गॾु असां हिकु हीअ बेटा आहे जीअं ठिकरियूं आहिनि जीअं दिलो भॻल थिए या कुझु बि हुन जी ठिकरी ठाहे हुन सां गॾु ख़ाली यकतारो न हूंदो हुन ते ॻाईंदा हुआसीं। असांखे हुन खां वठी करे शौक़ु आहे। पोइ हुन खां बाद में वरी फ़क़ीरनि जी मोहबत सोहबत में आयासीं। रूह ई माना ख़्वाहिश हिकिड़ी माना राग रूह जी ग़िज़ा हूंदो आहे उनजे मूजिबि मां हीउ पंहिंजो यकतारो ठाहियो आहे जंहिं ते माना मां हिकु कलाम ॻायो जेको हींअर सोशल मीडिया ते हले थो पियो। सभिनी खे ख़बर आहे तमामु दोस्त जेके ॿुधनि था जेके असांखे लाइक कनि था जेके ॿुधनि था घणा भाइर आहियो तव्हां? ज़ाहिर मां हिकिड़ो ई आहियां। मां पाण ई भाउ आहियां माना पंहिंजो पाण ई आहियां। जेको कुझु आहियां मुंहिंजो पीउ आहे उहो बि हींअर ज़ईफ़ आहे सभिनी खे ख़बर आहे। ऐं मुंहिंजे घर हालात जेके आहिनि सभु निहायती माना हिकु जीअं चइजे माना गुरबत अहिड़ी चइजे जो माना अॼु आहे त सुभाणे न हूंदो। भले महबूब माना कर है लगी तो प्यार दे काबिल उड़िया पादू कपड़े जो चुनी फाड़े अल्लाह छड़ाया है अड़े पाद कपड़े जो चुनी फाड़े ओ छड़ाया मगर तो सा अड़िया दिल मगर तो सा अड़िया दिल भले महबूब माना दिल दा दिल भरो जाने दिल दा दिल भर जाने दिल दा दिल भर जाने सोनल साग बड़ायम जोगी रमजाला।